बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिर्फ प्रोग्राम फ़ैसले की घड़ी। मां यहाँ आफ्ताब मुगेरी। मां हमेशा चवंदो आहियां त फ़ैसला थियणु खपनि, उहे फ़ैसला तारीख़ी फ़ैसला जंहिं फ़ैसलनि जो धरती धड़ियुनि खे ऐं तारीख़ खे इंतज़ारु आहे। फ़ैसले जी घड़ी में अॼु वॾा फ़ैसला थींदे ओड़ी रीति नज़र न पिया अचनि जिन फ़ैसलनि जे लाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़, पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान जेको आहे सो ॻाल्हि कजे त जेका हर सियासी जमात आहे जंहिं पंहिंजी मैनिफेस्टो में वाज़े तौर ते लिखियो हुयो त जॾहिं इक़्तिदार में पहुचंदासीं, इक़्तिदार धणी थींदासीं त उहे वादा वचन पूरा कंदासीं ऐं उहे फ़ैसला कंदासीं। अॼु फ़ैसले जी घड़ी में फ़ैसिलो थियणु खपे हा त सिंध जे पाणी वारे मसइले ते को न को अॼु क़ौमी असैम्बली मां अहिड़ो आवाज़ु अचे हा ऐं वज़ीर आज़म जे तरफ़ां बि को अहिड़ो फ़ैसिलो ॿुधण में अचे हा जंहिंसां अॼु 5 करोड़ खां वधीक सिंध धरती ते रहंदड़ हर माण्हू अॼु एहतिजाज कनि पिया। एहतिजाज जी ॻाल्हि कजे त हर माण्हू इहो चवे पियो त किथे न किथे जेको सिंध जे दरियाहनि ते धाड़ो आहे उहो नामंज़ूर आहे। अगरि ॻाल्हि कजे त कराची खां कश्मीर, कश्मीर खां कारूंजो ऐं केटी बंदर ताईं हिन वक़्तु सिंध सरापा एहतिजाज आहे ई आहे। इन सां गॾोगॾु पोयनि ॾींहंनि में बि चइजे त केतिरे वक़्त खां सिंध जा माण्हू विफ़ाक़ जा उहे कयल ऐलानात ऐं वाइदा ऐं वचन उन जे आसिरे वेठल ऐं विफ़ाक़ खे ॾिसंदड़ अॼु ॾिसनि पिया त ख़ासि तौर ते पंजाब जहिड़ी रीति तरक़ी करे पियो ऐं पंजाब में तरक़ी वाज़े तौर ते नज़र अचे पई त अहिड़ी तरक़ी सिंध में छो न पई थिए। विफ़ाक़ जा उहे मनसूबा जिन मनसूबनि जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत यानी कि PMLN पंहिंजे मैनिफेस्टो में बि लिखियो हुयो त असां जॾहिं इक़्तिदार में ईंदासीं त हीअ चइनी सूबनि में जेके तरक़ियाती प्रोजेक्ट हूंदा, जेके कम हूंदा, उन्हनि खे हथी वठाईंदासीं ऐं उन्हनि ते ज़रूरु कमु कंदासीं। पर ॻाल्हि कजे त कराची खां हैदराबाद ताईं जंहिंखे मोटरवे चयो पियो वञे, मूं समेत सिंध जो माण्हू ऐं पाकिस्तान जो हर माण्हू जेको सफ़र करे पियो जहिड़ी रीति उते पैसा टैक्स ॾिए पियो ऐं उहे चइजे त जेके टूल ते पैसा अदा कया पिया वञनि, छा पंजाब जहिड़ी सहूलियतूं इन मोटरवे ते आहिनि? इहो वॾो अहम सुवालु आहे। अॼु वज़ीर आज़म ख़त लिखी करे हिकिड़ो लॉलीपॉप जेके चइजे त वज़ीर आला सिंध ऐं सिंध जे माण्हुनि खे ॾेई छॾियो त तव्हां ख़ातिर खा कयो, तव्हांखे असां सखर खां कराची ताईं नओं मोटरवे ठाहे ॾींदासीं जेको मोटरवे वॾो अहम हूंदो। अगरि ॻाल्हि कजे इन मोटरवे जे नाले ॾिनण खां जंहिंखां करोड़े लखें मिलियंस डॉलर जे जॾाकूं इहो मोटरवे ठहियो आहे M9 कराची खां हैदराबाद ताईं, हिन वक़्त ताईं उगाड़ी करे चुका आहिनि सॼे पाकिस्तान जे माण्हुनि खां, पर अञा ताईं उहो मोटरवे नज़र ओड़ी रीति नथो पियो अचे। अगरि ॻाल्हि कयूं त दुनिया जो दस्तूर हूंदो आहे जिथे साहिली पटी हूंदी आहे, जिथे समंदर हूंदो आहे, समुंड हूंदो आहे, उतां मोटरवे जो आगाज़ थींदो आहे ऐं सॼे मुल्क जी कुंड कुड़छ में मोटरवे जो ॼार विछायो वेंदो आहे। पर हिते जेका चइजे त उल्टी गंगा वहंदी आहे, जेको आम चवणी हूंदी आहे त पाकिस्तान जो मोटरवे वॾो अहम आहे ऐं जेको पंजाब खां पहिरियां ठही करे हाणे असां ॾे अचे पियो जंहिं महिल असां एहतिजाज कयूं पिया, पर अञा बि हिकिड़ो लॉलीपॉप आहे, हिकिड़ो ख़त लिखियो वियो आहे। ॿिए तरफ़ ॻाल्हि कयूं त पाकिस्तान में नयूं अमरीकन जो जेको टैरिफ मुतारिफ़ थियो आहे उन ते जेको आहे सो वज़ीर आज़म अॼु जेको आहे अमरीका बिज़नेस फोरम ऐं पाकिस्तान जे अहम शख़्सियात खे रवाना करण जो अॼु ऐलान कयो आहे त उहे अमरीका वेंदा ऐं अमरीकनी आला सतह ते वेही करे ॻाल्हियूं ॿोलियूं कंदा त जेको हिन वक़्तु पाकिस्तान जे मथां टैरिफ हयूं विया उनखे कीअं कजे, बलूचिस्तान जा मसइलनि जा हल कहिड़ी रीति कयो वञे, इहो जो वॾो अहम हिन वक़्तु मसइलो आहे। बलूचिस्तान जी जेको आहे सो सरज़मीन, बलूचिस्तान जा सभु सियासी अॻुवान हिन वक़्तु सरापा एहतिजाज आहिनि। अॼु डॉक्टर अब्दुल मालिक जी जेको आहे सो अॻूणी वज़ीर आला आहे बलूचिस्तान जी, उनजे अॼु बानी सरबराह पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात बि थी आहे। मुलाक़ात में अहम ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि। जहिड़ी रीति मूं ॻाल्हि कई त सिंध में पाणी तकरारी किनाल जी जेको आहे सो कल्ह असां जेको अंक खर ॾिनो होसीं जेको हिन वक़्तु रिकॉर्ड थियो आहे उहो 71% यानी कि 100 साल जी तारीख़ जी बुलंदियुनि ते पहुतल इहो अंग अखर आहे। हिन वक़्तु उहो 73 ते पहुतो आहे ऐं हिन वक़्तु महेशी माल मतारो पर जेके कोटड़ी बराज ऐं उनजे इतराफ़ में जेके बि आबादियूं आहिनि, हैदराबाद आहे, उनखे पाणी अॼु खां मिलणु ख़तमु थी वियो छाकाणि त पाणी आहे ई कान। NFC अवार्ड जी ॻाल्हि कयूं त हक़ु मिलंदो या न मिलंदो, इन ते बि जेको आहे सो अॼु अली अमीन गंडापुर जेको वज़ीर आला KP आहे उहो अॼु एहतिजाजनि इहा ॻाल्हि पियो करे, सिर्फ़ु ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि त NFC अवार्ड जे तहत तव्हांखे कुझु न कुझु मिलंदो, कुझु कोन पियो मिले। इन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजा मौज़ूज़ महिमान मूंसां स्टूडियो में जॉइन कयो आहे, मूंखे मखदूम मोहसिन साहिबु आहिनि, PTI अॻुवान आहिनि, अव्हां जी वॾी महिरबानी। अव्हां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि सरदार यासीन आज़ाद साहिबु आहिनि, सीनियर कानूनदान आहिनि, पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻुवान आहिनि, अव्हांखे बि पंहिंजे प्रोग्राम में भली करे पियो चवां। बुलंद खान जूनिजो साहिबु आहिनि, तर्जुमान सिंध हुकूमत, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां अव्हां जो तालुक़ु आहे, वीडियो लिंक ते मौजूदु आहे, अव्हां जी वॾी महिरबानी। टिनी महिमाननि जी वॾी महिरबानी जिन असांजे लाइ अॼु प्रोग्राम लाइ टाइम कढियो।
आपकी तरफ आऊँगा। यासीन आज़ाद साहब फरमाइएगा, आप भी सिंध के बाशिंदे सर, ये लॉलीपॉप है या वाक़तन समझते हैं कि वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ का जो आज सक्खर मोटरवे मंसूबा शुरू करने का जो ख़त वज़ीर आला को लिखा है, ये लॉलीपॉप समझे या समझें कि वाकई इस पे काम होगा? मुस्लिम लीग नून जो है ना, वो जो वादे करती है पूरे भी करती है। अच्छा, मेरे हिसाब से सक्खर जो कराची का जो मोटरवे था ना, आज से 15-20 साल पहले बन जाना चाहिए था। लेकिन बदकिस्मती ये है कि पंजाब में जाके देखें मोटरवे का जाल बिछा हुआ है। लेकिन ये बीच में सक्खर से लेकर कराची तक मोटरवे में हमने हमेशा कोताही की, और उस कोताही का रिजल्ट ये निकला कि अगर प्रोजेक्ट हमारा था 22 अरब या 30 अरब का, अब वो खरबों में चला गया। यासीन आज़ाद साहब, ये उल्टी गंगा नहीं बही? आपने कहा कि पंजाब में जाके देखें कि मोटरवे का जाल बिछा हुआ है। आप सीनियर सियासतदान के होने के नाते सीनियर कानूनदान भी है। आइन और कानून क्या कहता है कि जहां पर आपकी पोर्ट और शिपिंग हो वहां से मोटरवे का आगाज हो, या फिर जहां आपका माल जाना है, आपकी जहां पर जो है शिपिंग जानी है, वहां से मोटरवे शुरू होकर और वहीं पे खत्म हो जाए। मोटरवे तो साहिल समंदर दुनिया के ममालिक मैंने भी देखे, आपने भी देखे होंगे। ये तो उल्टी गंगा बहा दी थी आपने, पीएमएलएन ने और नवाज शरीफ साहब ने। ये आपके नजदीक हो सकता है, मेरे नजदीक इसलिए नहीं है कि 18 अमेंडमेंट के आने के बाद जो है ना सर, वो तो अभी आई है, मैं पुरानी बात कर रहा हूँ। सूबे के आप देखें ना, बात सुने, सूबे अपनी जिम्मेदारियों को पूरे करेंगे, मरकज अपना शेयर डालेगा। मरकज ने कभी भी इनकार नहीं किया कि अगर मोटरवे सक्खर से कराची बनते हैं तो वो हम नहीं देंगे, वो अपना शेयर देने के लिए तैयार है। नहीं, मैंने सीनियर सियासतदान और सीनियर कानूनदान होने के नाते आपके सामने सवाल रखा था थोड़ी देर के लिए। मुस्लिम लीग नून के आप उस जो है हल्के से निकल के और आम सिंध के और पाकिस्तान के शहरी होने के नाते बताएं कि ये मोटरवे तो ठीक है, 18वीं तरमीम भी अभी आई, इंट्रोड्यूस अभी करवाई है, ठीक है, इसको थोड़ी देर के लिए मानते हैं, मगर जो मोटरवे मियां साहब ने बनाए थे वो उल्टे ही बनाए ना, उल्टी गंगा बहा दी थी। पहले पंजाब में बनाए और आप 18वीं तरमीम के तहत अल्लाह करके अब तो आ गए हैं। ये भी आपकी और आपकी पार्टी की मेहरबानी है हम पे। मगर ये सब बात सुन लिया करें ना दूसरे की। सर ये जो पंजाब में मोटरवे बने, क्या मरकजी हुकूमत ने बनाए या सूबाई हुकूमतों ने बनाए? ठीक है, खुदा के लिए जरा रहम किया करें और आइन को देख लिया करें कि आइन हमारा क्या कहता है। 18 अमेंडमेंट के तहत हर सूबे का चीफ मिनिस्टर, आज आपकी जो सूरत हाल है, हर सूबे का चीफ मिनिस्टर सियासी एतबार से किसी दूसरे मुल्क से भी जाके अप्रोच कर सकता है अपने तरक्याती कामों के सिलसिले में। आप पे कोई रुकावट नहीं है। जब सूबों को आप मुकम्मल खुद मुख्तारी देते हैं ना, तो फिर सूबे अपने अपने सूबे में काम करने के पाबंद हैं। ठीक है। या इससे पहले जब मियां नवाज शरीफ साहब 3 दफ़ा चीफ मिनिस्टर बने, तो उस जमाने में सबसे पहले अगर मोटरवे बना था तो इस्लामाबाद से लाहौर तक बना था। उस जमाने में अगर हुकूमत खत्म नहीं होती तो लाहौर से कराची तक मोटरवे बनना था। ठीक है। तो हमारे फौजी भाई आए और मामला खत्म हो गया। अब उसके बाद पंजाब में किसी प्राइम मिनिस्टर ने ये काम नहीं किया। ठीक है। पंजाब हुकूमत ने किया। और इसके लिए आज सिंध के अंदर जितने काम हो रहे हैं, मिसाल के तौर पर आप ये देख रहे हैं, ये जो प्रोजेक्ट था लियारी एक्सप्रेस वाला, ये किसके दौर में जाकर इसके इफ्तिताह हुआ? खकाना बसी ने किया था ना इसका फाइनल। इसी तरह मोटरवे के लिए जो प्राइम मिनिस्टर ने कहा, ये प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ वो आदमी है जो काम करने वाला आदमी है, प्रैक्टिकल आदमी है। इसके लिए सिंध गवर्नमेंट को अब मुकम्मल तौर पर फेडरल गवर्नमेंट के साथ राब्ते में रहना चाहिए। सर साथ ही रहिएगा। मैं सिंध गवर्नमेंट के तर्जुमान जो हैं बुलंद खान जूने जो साहब हमारे साथ मौजूद हैं, उनसे पूछ लेते कि आप रास्ते में क्यों नहीं रहते और वजह क्या है जो यासीन आज़ाद सर फरमा रहे हैं। बड़ी मेहरबानी वक्त कड़े मुझे प्रोग्राम जे लाइ। एक तो तव्हां रास्ते में नथा रहो विफ़ाक़ी हुकूमत सां, ऐं ॿिए तरफ़ अगरि ॻाल्हि कजे त जेका मूं यासीन आज़ाद साहब सां ॻाल्हि कयमि, चए थो 18वीं तरमीम खां पोइ सूबा ख़ुदि मुख़्तियार आहिनि ऐं ख़ुदि मुख़्तियार हुजण सां गॾोगॾु अवां फ़ैसिला बि पाण करे सघो था, पर जेके फ़ैसिले जी घड़ी में विफ़ाक़ फ़ैसिला करे पियो उन ते अवां एहतिजाज बि कयो पिया ऐं ॿाॾायो बि पिया, पुकारियो बि पिया, पर अवां जी का ॻाल्हि ॿुधी कोन पई वञे। त पोइ मोटरवे वारो इहो जेको ख़तु आहे अॼु वॾे वज़ीर खे जेको लिखियो वियो आहे, इहो सिंध जा माण्हू ऐं असां सम्झूं त हिकिड़ो लॉलीपॉप आहे। वक़्ती तौर ते हिकिड़ो चयो वियो आहे त तव्हांखे ठाहे ॾींदासीं, पर मोटरवे ठहंदो कोन, रस्तो मिलंदो कोन, इहा आसरो ऐं दिलासो आहे। बुलंद खान जूने जो साहब। अस्सलाम वालेकुम साहब, उम्मीद है तव्हां सभु ख़ुशि हूंदो। सभु दोस्तनि खे बि अस्सलाम वालेकुम। साईं, असली में मां पहिरीं थोरो यासीन आज़ाद साहब सां इहो थोरो वाज़े करे वठां त आज़ाद साहब 18th अमेंडमेंट के बाद जो प्रेसिडेंट जरदारी साहब की एक बहुत बड़ी
इस मुल्क के ऊपर मेहरबानी थी, और उसी के बाद सिंध में कुछ तरक्की होना शुरू हुई है, क्योंकि सिंध हुकूमत के पास उसी के बाद डेवलपमेंट के भी फंड्स आए। उससे पहले तो जाहिर सी बात है सिर्फ आप लोगों के पास ही काम होता था पंजाब में। तो मैं ये वाजे करता चलूं कि मिनिस्ट्री कम्युनिकेशंस की जो मिनिस्ट्री है जिसमें सारे मोटरवेज आते हैं, वो जो है सारे जो है फेडरल गवर्नमेंट के अंडर आते हैं आफ्टर द 18th अमेंडमेंट ऑल्सो। तो ये सिर्फ मैं आपको वाजे कर दूं बात। सही रही ॻाल्हि जेको आहे हिन मोटरवे जी, ऐं उहो जेको अॼु जेको आहे वज़ीर आज़म वज़ीर आला खे ख़त लिखियो आहे या कॉल कई आहे, इहो हिकिड़ो सुठो अमल आहे, ऐं इंशाअल्लाह अला करे इहा ॻाल्हि ईअं थिए। छाजे करे माज़ी में बि बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त ईअं असांजे इमरान ख़ान बि घणा लॉलीपॉप ॾिना। इमरान ख़ान चयो हाणे साल में ठही वेंदो, हे थी वेंदो, हो थी वेंदो, मोटरवे हे थी वेंदो, कुझु बि न थियो। उहो बि लॉलीपॉप में इमरान ख़ान ॾिनो। सिंध खे त इमरान ख़ान 3-4 साल 5 साल ई लॉलीपॉप ॾिनो। त चवण जो मक़सदु इहो त माज़ी में बिल्कुलु असांखे हिकिड़ो ट्रस्ट जो इशू रहियो आहे, ऐं हिननि ई कूड़े वादनि जी वजह सां इहो इशू रहियो आहे। त उमेदु आहे त हिन वारे जेको शहबाज शरीफ़ साहब ॻाल्हि कई आहे हुन ते पूरो लहंदा। ऐं हुनजे अलावा जेके पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जी मां ॻाल्हि हिते ज़रूरु कंदुमि, जेको सिंध हुकूमत जो हिकिड़ो इलाही सुठो इनिशिएटिव आहे, ऐं इकोनॉमिस्ट हुनखे रैंक करे थी 6th इन द वर्ल्ड। हुन जे थ्रू बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध गवर्नमेंट जेको आहे सखर ऐं हैदराबाद वारे मोटरवे लाइ फेडरल गवर्नमेंट खे पिच कयो, जंहिंमें सिंध गवर्नमेंट जेको आहे उहो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू हिकिड़ो प्राइवेट इन्वेस्टर जेको अज़रबैजान जी गवर्नमेंट। मगर बुलंद खान जुड़े साहब, मां बि कल्ह वापसि आयो आहियां लाड़काणे मां, ऐं अलाह मूंखे बि ऐं अव्हां खे बि सभिनी खे पंहिंजी जेको आहे सो जमार ॾे। कानून खां पहिरियों जेको ख़तरनाक कातिल रोड आहे जंहिं ते हज़ारे माण्हू हिन वक़्तु ताईं वीचारा सम्झ मां त चवंदुमि त उहे मौत जो अजर त बणिजी विया। हज़ारे माण्हू जंहिं ते वॾे वज़ीर जो पंहिंजो हल्को आहे, तव्हांजो अचणु वञणु उतां आहे, मुंहिंजो उतां अचणु वञणु आहे। हिकिड़ो नंढो रस्तो आहे जेको अञा ताईं कंप्लीट नथो थी सघे। पोएं वक़्त में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं वज़ीर मौसलात जॾहिं उन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो उन वक़्तु बि रड़ियूं पिया कयूं मुराद सईद साहब जे साम्हूं, अॼु बि उहो एहतिजाज पिया कयूं। अॼु बि जेको आहे त एक्सीडेंट थियनि पिया, ऐं अहिड़ा एक्सीडेंट थियनि था जेके फैमिलियूं अॼु ॾींहं ताईं वीचारियूं उहे सम्झ खां ॻाल्हि ॿाहिरि आहे त हिकिड़ो एटमी क़ुवत रखंदड़ मुल्क हिकिड़ो नंढिड़ो टुकड़ो रोड जो नथो ठाहे सघे। विफ़ाक़ जे साम्हूं वॾो वज़ीर चवे थो मां रड़ियूं पियो कयां, मां एहतिजाज पियो कयां, मां ख़त पियो लिखां, विफ़ाक़ न पियो करे। पहिरियां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत हुई, हाणे अव्हां जे इत्तेहादीन जी हुकूमत आहे। मोटरवे त खॾ में पियो, उहो बाद में जॾहिं उहो मिलंदो, पर हिकिड़ो नंढिड़ो टुकड़ो जेको आहे उहो कंप्लीट नथो थी सघे। हेलो जी जुनेद साहब। हेलो सलाम साईं, तव्हांजी आवाज़ कटजी पई, मूंखे ख़बर न आहे तव्हां केसि ताईं ॿुधियो। बिल्कुलु, मां इहो अर्ज़ु पियो कयां त 7 वारो जेको नंढिड़ो टुकड़ो आहे 7 जो ऐं खानियोट जो जेको विच में इहो आहे जेको अञा ताईं कंप्लीट न थियो आहे, ऐं हुते हज़ारे माण्हुनि जी जेको आहे सो जान हली वई आहे हुन एक्सीडेंट में, ऐं उहो बि कंप्लीट नथो थी सघे। त पोइ हुन में छा चइजे? त मां थोरो मूंखे ख़बर न आहे तव्हां केसि मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी, छाजे करे विच में कनेक्शन लॉस थी वियो। जी जी मां इन ॻाल्हि ते बि तव्हांजी ईंदुमि बिल्कुलु सही। त मां इहा ॻाल्हि पियो कयां त जेके बि मोटरवेज़ वग़ैरह आहिनि उहो फेडरल गवर्नमेंट, बिल्कुलु फेडरल गवर्नमेंट जा डोमेन न आहिनि। इवन जेको तव्हां इहो खानौट वारो चओ था, इहो बि फेडरल गवर्नमेंट जो हुयो। उन खां बावजूद जेको आहे सिंध गवर्नमेंट उन ते पंहिंजा पैसा हणी करे ऐं उहो मामिलो कंप्लीट कराए थी। उनजे अलावा जेको मां पहिरीं ॻाल्हि कयां पियो त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू अज़रबैजान जी गवर्नमेंट सां असां इहो डील कई सिंध गवर्नमेंट, त असां हुननि जे थ्रू जेको आहे वीपी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू हैदराबाद ऐं सखर वारो मोटरवे कंप्लीट करायूं, जंहिं ते फेडरल गवर्नमेंट एतिराज़ कयो ऐं उहो प्रोजेक्ट जेको आहे उहो कैंसिल थी वियो, इन करे उहो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप थ्रू न पिया करणु चाहिनि। त असां त पंहिंजी मदद पाण करण जी कोशिशि कयूं था, पर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। पर ॿई तरफ़ त यासीन आज़ाद साहब चवनि पिया रणी तरमीम खां पोइ तव्हां सूबा ख़ुदि मुख़्तियारनि तरक़ियाती कम ऐं ॿिया सभु शयूं तव्हां पाण करे सघो था। ॿिए तरफ़ वरी अव्हां चओ पिया त विफ़ाक़ एतिराज़ पियो करे, त पोइ चइजे त रणी तरमीम त को कम जो न आहे, सिर्फ़ु नाले में आहे असां वटि जेका आहे। साईं मोटरवेज़ कम्युनिकेशंस मिनिस्ट्री जे अंडर ईंदा आहिनि, उहो जेको आहे बिल्कुलु मां सम्झां पियो, उहो मां सम्झां पियो, अंडरस्टैंड कयां पियो, पर जेका यासीन आज़ाद साहब फरमाइनि पिया बाक़ी चवण जो मक़सदु इहो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुननि जी एनओसी या एक्सेप्ट इहा हिन ॻाल्हि में असांखे ज़रूरत पवंदी। अगरि हिन शइ खे असां परसू कराईंदासीं त ट्रिपल पी जे तहत अगरि असां कहिड़ो बि प्रोजेक्ट हुननि जी हुन में कंदासीं त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुननि खां क्लियरेंस वठणी पवंदी। तव्हां बि गॾु हुजो, मखदूम साहब स्टूडियो में आहिनि, उन्हनि जे तरफ़ हलंदासीं। मखदूम साहब वॾी महिरबानी, उहो वक़्तु कढियो। सम्झो पिया त ॿ असांजा वॾा अहम दोस्त यासीन आज़ाद साहब सीनियर कानूनदान आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग नून, ऐं बुलंद खान जुनियर साहब एडवाइज़र टू CM पाकिस्तान पीपल्स पार्टी। ॿिन्हिनि जूं वॾियूं अहम ॻाल्हियूं आहिनि। हिकु तरफ़ अज़रबैजान सां जेको आहे सो प्राइवेट पार्टनरशिप में
सखर मोटरवे खे कंप्लीट करणु चाहिनि पिया, उन ते विफ़ाक़ एतिराज़ कयो। अॼु वज़ीर आज़म जेको आहे सो ख़त लिखियो आहे वॾे वज़ीर सिंध जे खे त तव्हां आसिरो कयो, दिलासो कयो, असां हिन ते जल्द वापसि ईंदासीं ऐं जेको आहे सो हिन ते अचे कमु कंदासीं। ऐं अवां बि उन वक़्तु अवां जा बि ऐलानात जेके हुया उहे वॾा अहम हुया। बानी PTI जा ऐलानात त राति जो ॿुधी सुम्हंदासीं, सुबुह जो सोचींदासीं त शायदि अखियूं खुलंदियूं त कराची जेको आहे सो दुबई खां बि अॻिते हूंदो, ॿियनि मुल्कनि खां अॻिते हूंदो, शहरनि खां। वरी हाणे जॾहिं ॻाल्हि कयूं पिया त मुवासिलाती वज़ारत अवां वटि बि रही त रोड रस्ता उहे आहिनि कोन, शहर जो हाल तव्हांजे साम्हूं आहे, मुल्क जो तव्हांजे साम्हूं आहे। हीउ ख़त सम्झे पई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इन जो मुस्बत को नतीजो निकिरंदो? त हमेशह जिन जी बि असांखे हक़ीक़तुनि ते ॻाल्हाइणु घुरिजे ऐं डिस्पाइट बीइंग एफिलिएटेड विद एनी पॉलिटिकल पार्टी अगरि अॼु ॻाल्हाइजे। ऐं तहरीक इंसाफ़ जी नुमाइंदगी छॾियां थो, जुड़े जो साहब पीपुल्स पार्टी जी नुमाइंदगी छॾीनि, यासीन आज़ाद साहब क़ाबिल एतिराम मुंहिंजे लाइ सीनियर आहिनि इलाही, उहे नून लीग जी नुमाइंदगी छॾीनि, तव्हां एज़ एंकर छॾियो। पाण सभु सिंध में रहंदड़ थी करे अॼु अगरि 5 मिंट पाण अगरि ॻाल्हायूं त सिंध सां जेके बि अॼु ताईं हुकूमतूं रहियूं आहिनि उन्हनि नाइंसाफ़ी कई आहे। नवाज़ लीग हुकूमत, नवाज़ शरीफ़ साहब ठीकु आहे, परफॉर्मेंस रही, पर परफॉर्मेंस सदाईं पंजाब में रही। मोटरवेज़ ठहिया पंजाब में ठहिया, न बलूचिस्तान में करे ठहिया, न सिंध में ठहिया, न KPK में ठहिया। ऐं इहो मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में अर्ज़ु कंदो आयुसि त कराची खां हैदराबाद मोटरवे न आहे, इहो सिर्फ़ु सुपर हाईवे खे एक्सटेंड कयो अथनि। कल्ह उन ते ऑफिशियली फेडरल गवर्नमेंट उन खे मोटरवे खे ख़तमु करे उनखे सुपर हाईवे ऑफिशियली करार ॾिनो आहे। त पहिरीं ॻाल्हि इहा त अॻे जे लाहौर पहिरियों मोटरवे पाकिस्तान में ठहियो, लाहौर खां इस्लामाबाद ठहियो। हालांकि मेरिट इहो हो, जीअं तव्हां चयो, तव्हां सां 100% इन शइ ते एग्री कंदुसि, त मेरिट इहो हो त पहिरीं जिथे पोर्ट आहे दुनिया सॼी में तरक़ी याफ़्ता ममालिकनि में, इवन जेके तरक़ी याफ़्ता ममालिक न आहिनि जिन खे असीं डेवलपिंग कंट्रीज़ चऊं था, उन्हनि मुल्कनि में बि अगरि मोटरवे ठहे थो या रोड रस्ता बहितर आहिनि त पहिरीं उते था कनि जितां शिपिंग शुरू थी थिए, जिते पोर्ट्स आहिनि। त शुरूआत पहिरीं जॾहिं 90s में जॾहिं मियां साहब ठाहियो इस्लामाबाद खां लाहौर मोटरवे, त उन्हनि खपंदो पहिरीं कराची खां हैदराबाद या हैदराबाद खां सखर ठहिया, पोइ सोन सभिनी खां। इहा ई वॾी नाइंसाफ़ी थी। उन खां पोइ सिंध सां ॿियो हमेशह सौतली मावर सुख सभिनी कयो आहे। ऐं ईअं नथो चवां त की असांजी पार्टी असां वारे टाइम में ठहणु खपंदो हो मोटरवे, कोन ठहियो। मियां साहब वारे टाइम में ठहणु खपंदो, कोन ठहियो। उन खां अलावा चलो सभिनी खां वॾी सिंध जी स्टेक होल्डर जमात आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी, उन्हनि जी हुकूमत रही आहे, वफ़ाक़ी हुकूमतूं उन्हनि जूं रहियूं आहिनि, उहे खणी ठाही न। नवाज़ लीग खणी ठाहिया, PTI खणी ठाहिया, कंहिं बि कोन ठाहियो, पर चलो ठीकु आहे, उन ते बसि नथा ॻाल्हायो। बिल्कुलु आज़ादाना हिकिड़ी ॻाल्हि कजे त PTI बि न ठाहियो, PTI बि ऐलानात अहिड़ा कया जेके राति जो सुम्ही सुबुह जो शिरक भरींदासीं त अलाह करे ईअं थी वञे। जेका अवैज़ुद्दीन अवैसी जेको हिंदुस्तान जी पार्लियामेंट में हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहे त ये भी ले लो, ये भी ले लो, ये भी ले लो। ॾिसो कोताई जे ज़िमरे में तहरीक इंसाफ़ बचे थी, पीपुल्स पार्टी बचे थी, त इन्हनि कोन ठाहिया, एग्री न त असीं नथा जस्टिफाई कयूं या कंहिं मुखालिफ़त या नथो ॻाल्हायां, पर ईअं न तहरीक इंसाफ़ कयो आहे, न ईअं पीपुल्स पार्टी पंहिंजी हुकूमत दौरान कयो आहे त कंहिं सूबे सां सौतेली मां वारो सलूक कजे। हिननि ईअं कयो आहे त ऑलरेडी तव्हां त हाणे हाला जा जेके माण्हू आहिनि ऐं मटियारी जा उतां वारा था रड़ियूं पिया कनि त हिक ई रस्ते ते 2 टूल साईं, टियों टूल पियो ठहे। असां वटि तव्हां वटि एतिरी रिकवरी थिए थी, अरबे खरबे रुपया सिर्फ़ु हिकिड़े हंधों तव्हां वठो पिया, त उनजो हाल इहो आहे त न उते बाथरूम जी सहूलियतूं आहिनि, न बुनियादी सहूलियतूं आहिनि, न तव्हांखे टायर पंचर वारो मिलंदो, तव्हां अनसिक्योर आहियो, किथे बीहो त तव्हां फुरिजी वञो। हीअ मोटरवे कहिड़े क़िस्म जा आहिनि? त पोइ चइजे त पोइ इहो त नाजाइज़ ई। मूंखे यादि आहे त तव्हांजे बानी स्पीच में चयो त हम नई एक चीज़ इंट्रोड्यूस करवा रहे हैं कि मोटरवे पे और हाईवे पे जो है ना, जो टॉयलेट साफ नहीं रखेगा तो उसको हम व्हाट्सअप नंबर देंगे और वो तस्वीर खींचे भेजेंगे और हम उनको जो है ना भारी जुर्माना और उनको जो है ना गिरफ्तार करके जेलों में डालेंगे। तो उहो बि हिकिड़ो आसरो दिलासो हुयो। ॻाल्हियूं त ॾाढियूं सुठियूं हुयूं PTI जूं, पर उहे बि दिलासा रहिया। त पोइ चइजे त तव्हां बि ओतिरा ॾोह जा ॾुहारी आहियो जेतिरा PMLN आहे या पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे। तव्हां इन लाइ वधीक कयो, तव्हां में उमेदूं माण्हुनि जूं वधीक हुयूं। असां चयोसीं त 2 पार्टियूं आहिनि, हीअ 3 पार्टी आहे, पर तव्हां त असांजा वेतर ई कमु लाहे छॾिया। ॾिसो, वेतर कमु लाइण वारी ॻाल्हि सां हिकिड़ी कोन कंदुसि, पर बहरहाल ठहणु खपंदो हो, जेको कोन ठहियो उहा कोताही आहे। पर हींअर अञा ई कुझु ॿियो कुझु थियो। हींअर इहो थियो आहे त जेको आख़िर में ई सही
सभिनी मोटरवेज़ खां पोइ सही पे ठहियो त उन जी बजट खणी वज़ीर आज़म साहब हींअर रिसेंटली उन में जेको डिप्टी प्राइम मिनिस्टर हुआ उन इहो प्रपोज़ कयो त उहो हैदराबाद टू सखर वारी बजट खणी विया आहिनि पंजाब में बावल नगर मोटरवे ते खणी विया आहिनि। बजट खणण खां पोइ हाणे उहा स्टेट में जॾहिं पैसा होॾां करे सॼो कमु उनखे इम्प्लीमेंट करे उनजी कानून साज़ी करे वफ़ाक़ी कैबिनेट जी मीटिंग में उनजी मंज़ूरी ॾेई हाणे चवनि था त सखर बंदि जॾहिं आउं सम्झां थो इहो हिकिड़ो लॉलीपॉप आहे जेका सरासर ज़्यादती आहे। वरी अचो चलो वरी सिंध में पाणीअ जे विरसत ते अची अचो। बिल्कुलु पाणी ते अचूं पिया, पहिरियों मोटरवे खे कंप्लीट करे हिन ते डिस्कशन जेको आहे सो क्लोज कयूं त पोइ वरी पाणी वारो वॾो अहम मसलो आहे। यासीन साहब फरमाइएगा, पाकिस्तान तहरीक इंसाफ के मखदूम साहब को ये लग रहा है, जो कि मुझे भी नजर आ रहा है, कि आप लॉलीपॉप दे देते हैं। अभी भी अगर जो पैसे रखे गए थे तो वो मोटरवे के जो है उठा के आपने बावल नगर वहां पे लाहौर से बावल नगर। तो सर ये जो सलूक है ये कब तक होगा सिंध के साथ? देखें, बात यह है कि अगर आप सिंध की बात करते हैं ना, इसी ज़माने में मशरकी पाकिस्तान के लोग भी हमसे यही शिकायत करते थे और मुझे उनका जो लीगल राइट था उनको देने के लिए तैयार नहीं थे। बड़ी अच्छी बात की आपने। वरना 1971 में अगर आप मुजीबुर रहमान को इक़्तिदार दे देते तो शायद पाकिस्तान नहीं टूटता, बिल्कुल, क्योंकि उसका लीगल राइट बना था जो हमने नहीं दिया। आप बलूचिस्तान की जो सूरत हाल इस वक्त है या इससे पहले थी, मैं वाहिद आदमी हूँ जिसने 2012 में बलूचिस्तान के हवाले से ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस इस्लामाबाद की थी एज ए प्रेसिडेंट, सुप्रीम कोर्ट बार, और पाकिस्तान की तमाम सियासी जमातों को एक प्लेटफॉर्म पे लेके आया था। बिल्कुल, निकात अप्रूव कराए और उसके बाद से बलूचिस्तान बादामनी केस में जाके पार्टी बना और बाकायदा जब तक मैं प्रेसिडेंट रहा सुप्रीम कोर्ट में मैं अपेयर होता रहा। ठीक है। जैसे कि मैं चंद दिन पहले मैंने आपसे ये कहा था कि मैं चूँकि बाहर की लीडरशिप ज़्यादा करता हूँ, पॉलिटिकल लीडरशिप पार्टी में मेरी इतनी एक्टिविटीज़ नहीं होती हैं, लेकिन जिस तरह से मैं चेयरमैन एग्जीक्यूटिव कमेटी बना हूँ पाकिस्तान बार काउंसिल का, तो मैंने अपने पहले ही इजलास में यूनानिमसली पाकिस्तान बार काउंसिल से ये अप्रूवल दी है कि मई के एंड तक बलूचिस्तान के हवाले से और KPK के हवाले से मैं कोशिश करूँगा कि 2012 की तरह एक दफ़ा फिर ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस बुलाऊँ, क्योंकि बाद सियासी जमातें दूसरी सियासी जमात के कहने पे वहाँ नहीं जाते, लेकिन हमारा पाकिस्तान बार काउंसिल का या सुप्रीम कोर्ट बार का प्लेटफॉर्म एक ऐसा प्लेटफॉर्म है जहाँ हम पॉलिटिकल पार्टीज़ को बुलाते हैं तो तकरीबन सब लोग आ जाते हैं। ठीक है। ये एज एडवोकेट जो मेंबर पाकिस्तान बार काउंसिल जो अब मैंने फैसले किए हैं उसमें मुझे कामयाबी होती है या नहीं होती मैं कुछ कह नहीं सकता। नहीं, बहुत अच्छी बात है। आई थिंक आपके इस प्लेटफॉर्म पे सब आते भी हैं और आएंगे भी। जी, पहले आए 2012 में कोई ऐसी जमात नहीं थी जो नहीं आई है। बिल्कुल, सियासी जमात के 10-10, 15-15 आदमी आए और 15 निकात आज भी सुप्रीम कोर्ट के अंदर बलूचिस्तान बादामनी केस में बाकायदा वो 16 पॉइंट के केस का हिस्सा है। अब जो चीज़ें आती हैं फिर वही बात आ जाती है कि देखें, हमारे यहाँ 4 सूबे हैं, फेडरेशन है, फेडरल गवर्नमेंट के अपने इख्तियारात हैं और सूबाई हुकूमतों के अपने इख्तियारात हैं। बिल्कुल। अभी मेरे एक दोस्त ने ये कहा था कि कम्युनिकेशन मिनिस्टर का काम है, तो फिर अगर ये बात की जाए तो कोई सूबाई हुकूमत अपने सूबे के अंदर कोई रोड नहीं बना सकती, कोई पुल ओवरहेड ब्रिज नहीं बना सकती। नहीं, उन्होंने ये बुलंद खान जुनेजो साहब का फरमाना ये था कि जो मोटरवेज और जो बड़े हाईवेज हैं उन पे जो है नेशनल हाईवेज और मोटरवेज, मैं उसी मोटरवेज की बात की थी। अब ये बता दें कि जो लाहौर से पिंड इस्लामाबाद से लाहौर का मोटरवे बना था वो फेडरल गवर्नमेंट ने बनाया था या सूबाई हुकूमत ने बनाया था? मुझे इतना जवाब तो दे देना कि किस हुकूमत ने बनाया था? वो सूबाई हुकूमत ने बनाया था और 18th अमेंडमेंट से पहले बना था जी, पहले बना, लेकिन सूबाई गवर्नमेंट ने बनाया, सूबाई गवर्नमेंट ने बनाया। तो मैं तो वही बोल रहा हूँ कि सारे पैसे ही आपके पास जाते थे सर पहले। मैं तो वही प्राइम मिनिस्टर ऊपर अगर प्राइम मिनिस्टर बैठा हुआ है तो वो ज्यादातर सपोर्ट जो है पैसे देने का, तो फिर मैं अगर कहूँ कि आपने बंगालियों के साथ ज्यादती क्यों की तो फिर आपको गुस्सा आएगा कि ये क्या बात कर रहा है। जिसका हक है आपने नहीं दिया तो गलत किया। सर मुझे ब्रेक का कहा जा रहा है, कमर्शियल ब्रेक का कहा जा रहा है, आपने बात ऐसी छिड़ दी है तो वापस आते हैं तो फिर हमारा दूसरा भी जो बड़ा अहम इशू है पानी का, उस पर भी बात करेंगे।
बड़ा अहम इशू है। ब्रेक ते था ब्रेक तो वापस ईंदासीं। टे मौजूद मेहमान मौजूद आहिनि। पानी ते ॻाल्हाईंदासीं वापसि अची त मोटरवे सां गॾोगॾु सिंध में एहसासी मरूमी पानी जी वधंदे नज़र अचे पई। हिकु तरफ़ तरक़ियाती मनसूबा जेके विफ़ाक़ जे तरफ़ां आसरा ऐं दिलासा ॾिना पिया वञनि, पर पाणीअ लाइ बि आसरो दिलासो आहे। जियापो वॾो अहम आहे। हिन वक़्तु पाणी जी सतह 100 साल जी तारीख़ में 73% जेको आहे सो अॼु जेको आहे सो पाणी जी घटि जेको अंक अखर आहे उहो नोट कयो वियो आहे। चइजे त हाणे हैदराबाद ऐं उन पस गिदराई में रहंदड़ माण्हुनि खे पीअण लाइ जानवरनि खे बि पाणी न मिलंदो। वापसि ईंदासीं, न ते ॻाल्हाईंदासीं। हिकु बार ॿीहर अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार पियो चवां। ब्रेक खां पहिरियों ॻाल्हि कयूं पिया वॾे अहम इशू ते। अॼु वज़ीर आज़म पाकिस्तान जे तरफ़ां लिखियल ख़त वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह खे ऐं ख़ासि तौर ते सखर मोटरवे जो मनसूबे जो आसरो ऐं दिलासो सिंध जे माण्हुनि खे इहो त मिलियो आहे, पर हिन सां गॾोगॾु सीनियर कानूनदान यासीन आज़ाद साहब फरमाइनि पिया त माज़ी में जेका बंगालियुनि सां सूरत हाल थी उन ते अगरि ॻाल्हाईंदासीं त तमामु हिन वक़्तु इहे ॾुखोईंदड़ ॻाल्हियूं आहिनि, पर अलाह न करे सिंध, KPK, बलूचिस्तान ऐं पंजाब, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित पाकिस्तान जो हिसो आहिनि ऐं विफ़ाक़ खे मज़बूत करण जे लाइ सिंध वॾी अहम क़ुर्बानी हमेशह ॾिनी आहे, अञा ताईं ॾिए पियो। ऐं सिंध जो हर माण्हू इहो सोचे पियो त किथे न किथे विफ़ाक़ जी अलामत सिंध आहे ऐं सिंध जी अलामत विफ़ाक़ आहे। त पोइ चइजे त हिन वक़्तु जेके ही मनसूबा आहिनि इहे मुल्क दुश्मनी वारा मनसूबा आहिनि या इन जे पोयां जेके मक़ासिद आहिनि उहे केरु हैंडल करे पियो, उन्हनि जो बानी केरु आहे, उन्हनि जो मास्टरमाइंड केरु आहे, इहो वॾो अहम सवाल आहे। यासीन आज़ाद साहब, एक तो बड़ा मसला जो मोटरवे की बात कर रहे थे हम, सर पानी का भी मसला है। कई दिनों से हम आपसे भी बात कर रहे हैं, दीगर लोगों से भी बात कर रहे हैं। पाकिस्तान मुस्लिम लीग नून कि आपकी क़यादत बड़ा मीठा मीठा बोलती है सर। शायद मीठी ज़बान बहुत अच्छी है जब आप हुकूमत में आते हैं और आपकी क़यादत बड़ा मीठा बोलती हैं, मगर उसके बाद बातें तो कड़वी नज़र आती हैं, फैसले आपके कड़वे नज़र आते हैं। यासीन आज़ाद बात यह है कि मैं कभी कभी पार्टी से हटकर भी बात करता हूँ। जी जी, आपको पता है कि कालाबाग डैम जो है ना सियासत की बैंड चढ़ाया गया, उस वक्त भी सुबह को यही शिकायत थी। अगर कालाबाग डैम उस वक्त पे बन जाता तो वो वाहिद प्रोजेक्ट ऐसा था जिस पे अखराजात बड़े कम थे और एनर्जी प्रॉब्लम जो बाद में हमारा हुआ और उसमें भी हमारे पॉलिटिकल लीडरों ने पूरे पाकिस्तान के अंदर, मैं उस वक्त बाहर के अंदर मौजूद था और उस वक्त भी ये मूवमेंट चली कि अगर कालाबाग डैम बन गया तो बलूचिस्तान का हक मार दिया जाएगा, सिंध का मार दिया जाएगा। मेरा पॉइंट ऑफ व्यू बिल्कुल डिफरेंट है। देखें, जहाँ तक केनाल का मामला है, ये वे फेडरल गवर्नमेंट को और सूबाई हुकूमतों को बैठ के तय करना है। और मेरी इतलात के मुताबिक CCA की जब मीटिंग हुई उसमें चारों सूबाई चीफ मिनिस्टर मौजूद थे और सर 2024 से CCI की मीटिंग नहीं हुई है। वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह लिख चुके हैं। यहाँ थोड़े जल्दबाजी ना करें ना। मीटिंग हुई है जिसमें अब इल्जाम ये आया कि जरदारी साहब के यहाँ जो बात हुई तो वो जो सर वो ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव की मीटिंग हुई थी, CCI का इजलास नहीं हुआ। मैं इसीलिए आपको कह रहा हूँ। सुने, नहीं हुआ मैं मान लेता हूँ, चले आपकी बात मैं मान लेता हूँ, लेकिन इजलास तो हुआ ना सर। सर वो ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव पे इजलास हुआ था जिसकी जो है ब्रीफिंग सदर पाकिस्तान आसिफ अली जरदारी को दी गई थी। आज भी चीफ मिनिस्टर सिंध वज़ीर आपाशी लिख के थक गए विफाक को और विफाकी हुकूमत को कि CCI का इजलास मंगवाएं, बुलाएं। देखें, यहीं रुक जाएं जी। क्या मैं ये पूछता हूँ कि उस मीटिंग के अंदर किसी सूबाई हुकूमत के चीफ मिनिस्टर ने ये एतराज किया कि कैनाल नहीं बननी चाहिए? नंबर 1। उस किसी मीटिंग में किसी मीटिंग में चीफ मिनिस्टर किसी का था ही नहीं था। मैं वही कह रहा हूँ, वो ऐसी कोई मीटिंग हुई नहीं है। बात तो कंप्लीट करने देना, बाद में तरदीद कर लेना ना सर। जी। मेरे नजदीक आप सबसे वहाँ मौजूद थे, आप कर ले सर। अमीन गंडापुर वहाँ मौजूद थे, सारे मौजूद थे। ये बात नहीं है। मेरा पॉइंट ऑफ व्यू बिल्कुल डिफरेंट है कि ये जो कैनाल का मामला है ये बड़ा सीरियस नेचर का मामला है। इसमें एक दफा मीटिंग बुला के फेडरल गवर्नमेंट को, आप दुरुस्त कह रहे हैं कि उसमें बुलानी चाहिए CCI का इजलास, चारों चीफ मिनिस्टर को बुलाना चाहिए। बिल्कुल आप दुरुस्त फरमा रहे हैं यहाँ तक के चारों चीफ मिनिस्टर को बुलाना चाहिए और उसमें बिठाना चाहिए। CCI का इजलास, CCI का मेंबर, इवन के एक्सा एक्ट के तहत जो सर्टिफिकेट जारी किया गया पंजाब को, वो भी सिंध हाई कोर्ट में चैलेंज हो गया। सिंध हाई कोर्ट ने उस पर जो है वाज़े तौर पर जो है जजमेंट दे दी है। आप तो माहिर कानून है, आपको पता होगा कि ये कैसे जजमेंट नहीं दिया। फिर गलत बयानी मत करें प्लीज, मेहरबानी करें जी। जजमेंट नहीं, इंटरिम स्टे दिया फिलहाल। ठीक है, बिल्कुल इसको मैं दुरुस्त करता हूं कि उन्होंने स्टे दे दिया है कि आप बगैर मेंबर के कैसे फैसला करें। वो ना करें प्लीज। चले
वो इंटरिम ऑर्डर है और ठीक है। बहुत अच्छी बात है, सिंध हाई कोर्ट ने किया, बहुत अच्छी बात है। पहले मुझे जुमला कंप्लीट करने दें। जनाब। मैंने कहा ये मामला संजीदा मामला है, चारों सूबाई हुकूमत को सीसीए की मीटिंग बुलानी चाहिए, और खाली सूबाई हुकूमतें नहीं है, जो ताकतवर लोग हैं जो हर मीटिंग के अंदर मौजूद हैं, उनको भी आपको बुलाना पड़ेगा, वो उसका हिस्सा है। ठीक है। बुला के इस मामले का मामला तय करें, बजाय लोगों के दरमियान गलतफहमी पैदा करें। यासीन आज़ाद साहब, मेरे आप बड़े हैं, अगर जान के अमान पाऊं तो फिर अब अर्ज करूं आपके सामने कि आप जो बात कर रहे हैं यही बात वजीर आपाशी सिंध वजीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, जाम खान चोरो, सिंध हुकूमत बारहा लिख चुकी है विफाक को, आपकी हुकूमत को सीसीआई का इजलास बुलवाएं, और उससे पहले भी कल भी लिखा है। तो कहने का मकसद ये है कि सीसीआई का इजलास बुलाने में क्यों कासर है वफाकी हुकूमत, ये समझ से बालातर है। तो ये जो आप फरमा रहे हैं ये तो एहतजाज पाकिस्तान पीपल्स पार्टी और सिंध के लोग, इवन के सिंध के पाकिस्तान मुस्लिम लीग नून सिंध की क़यादत भी कर रही है आपकी। एक मिनट, सारी आईने पोस्टें प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आपके अपनी जगह पे मौजूद हैं जी। सेनेट के चेयरमैन अपनी जगह आपके जमात का मौजूद है जी। सेनेट के चेयरमैन के अलावा बाकी फिर पोस्टें भी आपके, पंजाब का गवर्नर आपका मौजूद है। मैं फिर वही कहता हूं कि चारों सूबों को मिलकर इस मामले को बैठ के तय करना चाहिए। चले, मैं ये फिर बुलंद खान की तरफ जाना चाहूंगा। सर, आपने जो सवाल उठाया है, आप हुकूमत के अंदर है ना, हुकूमत को मजबूर हाँ तो करें ना। हाँ मजबूर, आप वो वही समझना चाह रहे हैं जो आपने भी सवाल उठाया है। आप क्या पीपल पार्टी मरकज के अंदर मौजूद नहीं है? जब मीटिंग होती है तो इनके एमएनए एमपीए वहां मौजूद नहीं होते, तो इनको कहना सर उन विचारों से तो ये हुआ है कि पाकिस्तान तहरीक इंसाफ ने भी दो हाथ कर दिए, एमक्यूएम ने भी दो हाथ कर दिए पीपल्स पार्टी के साथ। वो रेजोल्यूशन लाना चाह रही थी पार्लियामेंट के अंदर, वो पीठ दिखा के भाग गई पीटीआई। एमक्यूएम ने कहा जी हमें तो पानी कराची का चाहिए, बाकी जो है नहरी पानी का हमारा क्या ताल्लुक, वो भी पीठ दिखा के भाग गए। उनके पास तो मेंबर पूरे नहीं है, तो वो बेचारे करें क्या? बुलंद खान जुनेजो साहब फरमाइएगा। सर, एक तो आपके पास मेंबर पूरे नहीं है, इसके लिए ये जो लोग हम 3-4 आदमी आपके टॉक शो के अंदर मौजूद है ना, ये हमारा काम नहीं है, ये पार्लियामेंट का काम है। पार्लियामेंट के अंदर सर मैं वही तो मैं सवाल करूंगा ना उनसे। यासीन आज़ाद साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी के सिंध के तर्जुमान है, सिंध हुकूमत के तर्जुमान है, उनके सामने ये सवाल रखूंगा सिंध के 5 करोड़ लोगों का कि आपके पास नंबर गेम पूरी नहीं है, आप जो है रेजोल्यूशन नहीं ला सकते, आप वहां पे पार्लियामेंट के अंदर फ्लोर पे नहीं लड़ सकते, बाहर आपकी अहमियत को समझा नहीं जाता, तो हुकूमत में बैठने का फायदा क्या? जो आईनी ओहदे आप गिनवा रहे हैं उनका रखने का फायदा क्या? यही तो सवाल बुलंद खान जुनेजो को सामने रखना चाह रहा था मैं। पहले मेरी बात सुन ले सर, मैं आपकी सुन लेता हूं जी। ये बात मैं और आप तय नहीं कर सकते, ये कौन करेगा तय सर? सेंट्रल गवर्नमेंट को और सूबाई हुकूमतों को तय करनी है। पार्लियामेंट का इदारा बेहतरीन इदारा है जिसके अंदर जाके सर मैं वही पार्लियामेंट के इदारे का ही सवाल उनके सामने रख रहा था कि पार्लियामेंट के अंदर जो है पीटीआई 12 हमारे टॉक शो में आके कह गई कि जिस दिन भी सिंध के इन किनालों के खिलाफ अगर रेजोल्यूशन लाया, कोई बिल मूव किया, तो हमारा एक भी अराकीन सेनेट और कौमी असेंबली में कम नहीं होगा। मगर वहां पर पाकिस्तान तहरीक इंसाफ भाग गई। तो ये सवाल तो करेंगे ना उनसे, क्यों भाई पाकिस्तान तहरीक इंसाफ सिंध में उनका बयानिया दूसरा है और इस्लामाबाद में बयाना दूसरा है, एमक्यूएम भी भाग गई, तो उनसे सवाल करेंगे कि जी आप कह रहे थे कि सिंध के पानी पे हम पीपल्स पार्टी के साथ खड़े हुए, उन बेचारों के पास तो लोग ही पूरे नहीं है। बुलंद खान जुनेजो साहब फरमाइएगा। सर आपके पास तो बंदे ही नहीं है। जी आजाद साहब के लिए एक सेकंड, आजाद साहब को मैं रिस्पॉन्ड कर दूं। आजाद साहब ने कालाबाग डैम की बात की, तो आजाद साहब जाहिर सी बात है आपके लिए बहुत इज्जत है, लेकिन कालाबाग डैम के इशू पे सर हमारा जो रीजन जो हमारा हमने अपोज किया कालाबाग डैम, सिंध ने अपोज किया, सिंध के लोगों ने अपोज किया, पीपल्स पार्टी ने अपोज किया और सिंध की हर जमात ने अपोज किया, उसके पीछे ट्रस्ट इश्यूज हैं। माजी में जो है आपने इनंडेशन और फ्लड कैनाल्स के नाम पर आपने कंटिन्यू किए हैं कैनाल जो पूरे साल चले हैं, बिल्कुल, जो सिर्फ फ्लड के दौरान इस्तेमाल होने चाहिए। माजी में पंजाब ने एक बार नहीं काफी दफा किया है, मंगला पे भी किया है, तरबेला पे भी किया है, उसके बाद लिंक कैनाल भी निकली हैं, वो भी फ्लड और इंडेंशन कैनाल्स के नाम पर निकली गई इरसा से सर्टिफिकेट्स लेके, और फिर उनको पूरा साल चलाया गया, जिसकी वजह से जो है हमारा पानी जाहिर सी बात है ऊपर जो है वो चोरी हुआ गया। उसके बाद जो कालाबाग डैम है उससे भी इनंडेशन कैनाल्स निकल सकते थे, जिसकी वजह से, और फ्लड कैनाल्स, जिसकी वजह से हमें बहुत बड़ा अंदेशा था कि कल भी यहाँ से हमारा पानी चोरी होएगा।
सर, अगर आप बोलते हो कि मुख्तसर हम कर ध्यान से दीजिएगा, खिलाफ हैं, तो मुख्तसर ये- कर दीजिएगा, तो बुलंद ये खान बात जुनेजो नहीं है। साहब मुख्तसर कर दीजिएगा, एक- पार्लियामेंट पे आ जाएं। दायमीर बाशा डैम के खिलाफ हम नहीं है, क्योंकि वहां से पानी चोरी हो नहीं सकता, वहां से कोई इनंडेशन कैनाल निकल नहीं सकता। ठीक है, उसके बाद ये तो टेक्निकल बात है। मुझे पार्लियामेंट की बात बताएं, जो यासीन आजाद साहब कह रहे हैं, मैं भी कह रहा हूं कि आप भी कह रहे हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी कह रहे हैं आईनी फोरम जो है वो कौमी असेंबली है, सेनेट है, मगर उस पे भी आपकी नंबर गैर सर, आईनी नहीं फोरम है। पीपल्स पार्टी ने आईनी पार्लियामेंट में अभी नहीं, बहुत टाइम पहले से नवाब यूसुफ तालपुर साहब उस वक्त जिंदा थे, जी। उस वक्त से जो है इसका शोर मचाए जा रहे हैं। खुर्शीद जुनेजो साहब ने बहुत पहले जो है फैक्ट्स एंड फिगर्स पर पार्लियामेंट में बात की थी इस बात पर। उसके बाद शहरी रहमान साहबा ने कंटिन्यूसली उसके मगर बाद वो बात कह रहे हैं की कि जा रही सदर है का कि आईनी ओहदा आपके पास, सेनेट के आईनी ओहदा आपके पास, डिप्टी स्पीकर कौमी असेंबली का आईनी ओहदा आपके पास, गवर्नर आपके पास, बड़े सूबों के गवर्नर आपके पास, सीएम आपके पास, तो कहें कि मजबूर क्या है, सर, हमने वजह क्या है, फैसले की घड़ी में फैसला आपसे क्यों नहीं हो पा रहा? सिंध असेंबली में हमने रेजोल्यूशन पास कराई, सीसीआई को हमने बार बार बोला है कि आप सीसीआई कॉल करें जी। और अभी भी जो आजाद साहब ने बोला है, ये अच्छी बात है, जो आजाद साहब ने बोला, ये अपने पार्टी के लीडरान को भी प्लीज बताएं कि आप जो है सीसीआई कॉल करें, सारे चीफ मिनिस्टर्स को बैठाएं, सारे लोगों को बैठाएं जो इसमें जो है स्टेक होल्डर। मगर ये बुलंद खान से जुनेजो साहब ये समझाइएगा कि पाकिस्तान तहरीक इंसाफ, पाकिस्तान मुस्लिम लीग, एमक्यूएम का सिंध के अंदर, सिंध की क़यादत का मौक़िफ़ कुछ डिफरेंट है, फिर जब ये इस्लामाबाद में बैठते हैं तो वहां पे मौक़िफ़ बिल्कुल डिफरेंट हो जाता है, वहां पर यहाँ पे तोते की बोली बोलते हैं, वहां पे तीतर बन जाते हैं, ये समझ में नहीं आ रहा, ये तीतर बटेर का चक्कर क्या है? ये सवाल तो पीटीआई और एमकेएम से आप चले, मैं आपने ये सवाल कहा है तो मैं फिर जो है सूबे में कुछ और बोल रहे हैं और ऊपर कुछ और बोल रहे हैं। माजी में सारे कनाल जितने भी निकले वो पीटीआई और नून लीग की गवर्नमेंट में निकले हैं, जो सिंध दुश्मन कनाल निकले हैं वो भी इन्हीं की गवर्नमेंट में निकले हैं, जीडीए की गवर्नमेंट में निकले हैं। तो कहने का मकसद यही है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी के हुकूमत में मखदूम साहब को शामिल गुफ्तगू करूं। सर, मखदूम साहब ये फरमाइएगा, ये तीतर बटेर की जो जबान है ये आपकी क्यों है? आप समेत, ये मैं सीरियस बात कर रहा हूँ क्योंकि ये बड़ा अहम इशू है सिंध के, जो कहें ना, सिंध जे जीण जो मसलो है, जिया पे जो मसलो है, सिंध की क़यादत पाकिस्तान तहरीक इंसाफ जी, तव्हांजा रुकन कौमी असेंबली, इवन के अवां जी डिसीशन मेकर क़यादत असांजे प्रोग्रामनि में अची चई वई आहे त कॾहिं बि सिंध ते अहिड़ी काती वही त उन सां असां निबीहंदासीं, असां सिंध सां गॾु बीहंदासीं, इख़्तिलाफ़ात पंहिंजी जॻह ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पुठ ते हूंदासीं, हिकु बि माण्हू उन ॾींहुं गैरहाज़िर न हूंदो। पर पोयनि ॾींहंनि में कौमी असेंबली में जॾहिं रिथ हाण चाही, पाकिस्तान पीपल्स पार्टी सब भॼी वियसि। को बि सिंध धरतीअ जो हलाली फ़र्द इंडिविजुअल कैपेसिटी में या पंहिंजी ज़ातियाती कैपेसिटी में आउं नथो सम्झां त इन अमल में किथे बि गॾु वेंदो। बाक़ी कॉल ऐं फ़ैल जो तज़ाद सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ जे मौक़िफ़नि में हींअर आहे। अगरि तव्हीं अचो त पीपल्स पार्टी वारा दोस्त अगरि समरी आंदी अथनि कल्ह या उते करारदाद पेश करण जी कोशिशि कई अथनि त सिग्नेचर उन्हनि जी आहे, मंज़ूरी उन्हनि जी आहे। हा, अलबत्ता इहो ज़रूरु आहे त सदर जी मंज़ूरी जेतिरी मैटर कान थी करे, कुझु ग्रीवेंसिस, कुझु सर्कमस्टेंसिस आहिनि। वरी अगरि चलो अचो तहरीक, ऐं पंहिंजी पॉलिटिकल पार्टी ते बि ॻाल्हायां थो, हक़ीक़त ते मुबनी, ऐं चाहियां थो सच ॻाल्हाइजे, पाण सभु त तहरीक इंसाफ़ खुलेआम अपोज़ करे पई सिंध में, पर हुते जॾहिं मेंबर पूरा थो थिए, मेंबर असांजा पूरा कोन थी सघिया। ठीकु आहे, मेंबर पूरा त छा, पर सपोर्ट ई नथा कनि, सपोर्ट ई कोन कयो। ठीकु, एमकेएम वारा अॼु बि ॿुधो पिए टीवी ते त अपोज़िशन लीडर जेको अली खुर्शीदी साहब क़ाबिल इज़त आहे, पर उन चयो पियो त न ठहणु खपनि, पर जंहिंमें अमलनि अचे थो त अमलनि सभु किथे न किथे असां सभिनी जो कोतां शामिल उन बि यूटर्न वरितो। ते नून लीग वारा त सदाईं साईं माज़रत सां सदाईं सिंध खे हमेशह सौतली मां वारो सलूक उन्हनि कयो आहे। ऐं किथे मूंखे ॿुधायो चलो खणी अरनी तरमीम खां पहिरीं खणी ठीकु आहे हुजे, इहा ॻाल्हि हुजे, सीसीआई जो इजलास घुराइण जे लाइ तयारु न आहिनि। चईनी चीफ मिनिस्टरनि खे उते हुजणु खपे, पर पुठी जेका मीटिंग में चीफ मिनिस्टर न हुआ। ऐं सम्झां थो त यासीन साहब मुंहिंजे लाइ क़ाबिल, पर हुननि खे का मिस्टेक थी आहे या शायदि हू ॾिसी पंहिंजी फैक्ट्स एंड फिगर खे करेक्ट करे वठनि, त हू चारि चीफ मिनिस्टर कोन, चीफ मिनिस्टरनि खे घुराइनि, हिकिड़ो प्रॉपर इजलास थिए, उन खां पोइ हिकिड़ी इन इशू ते त ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुरणु खपे, उते ॻाल्हि वाज़ सभिनी पार्टियुनि खे चिटो करणु खपे। ऐं जेका बि पॉलिटिकल पार्टी अगरि इन इशू में, चाहे उहा तहरीक इंसाफ़ हुजे, चाहे उहा पीपल्स पार्टी हुजे, चाहे उहा जेका बि, चवां थो ओपनली थो चवां, जेका पार्टी सिंध धरतीअ सां इन सिंध जे इशू ते, पाण सभु ॾिसो न, सिंधी पहिरीं आहियूं, ठीकु आहे, ऐं अगरि तव्हां ॻाल्हायो सियासतदान पोयां, ऐं पहिरीं ज़मींदार आहियां, असांजो जियापो निश्चित आहे। अगरि पाणीअ ते
या अगरि पाणी जे मौक़िफ़ ते अगरि असांजी पॉलिटिकल पार्टी बि अगरि ईअं मुखालिफ़नि सां गॾिजी बीठी ऐं सिंध खे छॾे सिंध खे तना कई त असीं इंशाअल्लाह सां तव्हांजे टीवी प्रोग्राम में असीं सिंध सां गॾु बीहंदासीं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तव्हां खणी वेंदव? अगरि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ओपनली तहरीक इंसाफ़ मीन्स हुनजो मेंबर न, तहरीक इंसाफ़ मीन्स त हुनजो लीडर जेको हींअर क़ैद आहे उहो अगरि ओपनली चवे थो त सिंध धरतीअ सां ऐं कैनालनि जी उहो मुखालफ़त नथो करे ऐं चए थो त सिंध में कैनाल ठहनि, सिंध जा हारी, सिंध जा मज़लूम, सिंध जा ज़मींदार तबाह बर्बाद थियनि त आउं इंडिविजुअल इंसाफ़ मौजूदा आहे बैरिस्टर गौहर जी सरबराही में, जेका हिन वक़्तु सॼी क़यादत तव्हांजी आहे मरकज़ी। ऐं पोयनि ॾींहंनि में कुझु महीना पहिरियां जॾहिं उहे सिंध कई आया त सिंध जे वॾे ॿिए शहर हैदराबाद में माण्हुनि सां मिलिया, मुलाक़ातूं थियूं। उन खां हिन किनालनि वारे मामले ते हिकिड़ो वाज़े मौक़िफ़ हुयो, ॿ टोक ॻाल्हि हुई त असां बीहंदासीं, सपोर्ट कंदासीं। पोइ ही PTI जो जेको वतीरो आहे यू टर्न वठणु, इहो अचानक यू टर्न छो वरितो? ॾिसो, इहा पॉलिसी बानी जी या ख़ान साहब जी कान्हे, उनजी ऑफिशियल स्टेटमेंट गौर जी आहे। बैरिस्टर गौर जी बि इहा पॉलिसी कान हुई, मेंबरनि जी अलॻि नोयत थिए थी, हिन जो एग्ज़ैक्ट पर इनिशिएटिव जी अकाउंटेबिलिटी थियणु खपे। बैरिस्टर गौर जी अगरि हींअर ज़िम्मेदारी आहे त उनखे हिननि सभिनी मेंबरनि खां जवाबु तलब करणु घुरिजे। ख़ान साहब ताईं इहा ॻाल्हि पहुचे, हिननि सभिनी खे पुछनि, वज़ाहत कनि ऐं असीं बि पंहिंजी मरकज़ी क़यादत ताईं इहा शइ पहुचाईंदासीं त जीअं उन शइ खे कंट्रोल कनि, पुछनि, जवाब ॾे कनि सभु, ऐं इन ते वाज़े मौक़िफ़ हुजणु घुरिजे। बिल्कुलु। बुलंद खान जूनियर साहब सम्झो पिया त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका मखदूम साहब ॻाल्हि कनि पिया त पाणीअ ते को सम्झौतो न आहे, हर सियासी पार्टी त इहो दिलासो आसरो ॾिए थी, हर माण्हू जेके असांजा प्रोग्राम ॾिसनि था या वरी जेको आहे सो ॻाल्हियूं ॿुधनि था जलसनि में, जेके दिलासा आसरा था सियासी धुरियूं ॾियनि पिया, त हर माण्हू त मुतमिन थी थो वञे था। PTI बि चवे पई त पाणी ते सम्झौतो कोन्हे, JUF बि चवे थी, MQM बि चवे थी, पीपल्स पार्टी बि चवे थी, नून लीग बि चवे थी। सम्झौतो करे केरु थो सर? मखदूम साहब जे जज़्बातनि खे बिल्कुलु मां सम्झां थो ऐं इन्हनि इलाही सुठी ॻाल्हि कई आहे त अगरि कॾहिं बि PTI सिंध जे पाणी ते डाको हणण जी कोशिशि कई त उहे PTI खे छॾींदा। त मां हाणे ई हुननि खे हिकिड़ो अहिड़ी शइ ॿुधायां थो त PTI माज़ी में बि सिंध जे पाणी ते डाको हयो आहे। अहिड़ी ॻाल्हि न ॿुधाइजो हिन महिल असांखे रिज़ाइन ॾियणी पवे। ग्रेटर थल कैनाल फेज़ 1 फेज़ 2 जेको आहे उहो PTI जी हुकूमत ऐं इमरान खान पाण हिकु न हिकु मां पास कराई 2021 में, ऐं 2021 में ही रेज़ोल्यूशन पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट जेका आहे उहो सिंध असेंबली में पास कई ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 जे करे। उहा जेको आहे इमरान खान PTI जे बानी जेको हिन महिल जेको आहे साईं जे हिसाब सां जेको क़ैद थियल आहे, उन्ही जेको आहे इहा शइ पाण पास कराई एज चेयरमैन ऑफ इकनैक। त पोइ हुन हिसाब सां त पोइ साईं खे हाणे रेज़िग्नेशन ॾियणु घुरिजे साईं। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, चवण जो मक़सदु मुंहिंजो इहो आहे त माज़ी में बि यही सवाल असांखे यादि आहे त जॾहिं 2018 जी इलेक्शन में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजो मैनिफेस्टो खणी आई, शायदि हींअर गूगल कयो त उन में बि हिननि वाज़े तौर ते ख़ासि तौर ते कालाबाग डैम जे लाइ लिखियलु हुयो नुक़्तो त जॾहिं असां इक़्तिदार में ईंदासीं त कालाबाग डैम ठाहींदासीं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मौक़िफ़ रोज़े अव्वल खां इहो आहे त कालाबाग डैम जे सही ॾिसो हक़ में आहे। ॾिसो, कालाबाग डैम जी अगरि 18 में हुननि ॻाल्हि कई त उन शइ खे इम्पोज़ कालाबाग डैम नथो ठही सघे। असीं अॼु बि चऊं था कैनाल बि इंशाल्लाह कोन ठहंदा। सियासी हुयो इहो लॉलीपॉप पंजाब अगरि पंजाब जे माण्हुनि जे लाइ अगरि सियासी लॉलीपॉप अगरि तहरीक इंसाफ़ बि ॾिनो आहे त असीं हुनजी मज़म्मत कयूं था, इहो ग़लति अमल आहे। ऐं कॾहिं बि आउं चवां थो त बावजूदि हिन जे त प्रेसिडेंट साहब जी समरी ते सिग्नेचर आहे, पोइ हाणे चवनि था त मिनट्स गाइब आहिनि या हेॾा होॾा जेको बि आहे, समरी पढ़ी सिग्नेचर थियणु खपंदी हुई, नंबर 1 ॻाल्हि। ऐं तहरीक इंसाफ़ खे बि खुलम खुला समरी खां त मां सम्झां थो त हिते त बहस ख़तमु थियणु खपे। जॾहिं मुश्तरका इजलास में प्रेसिडेंट अची वाज़े तौर ते हिकिड़ो मैसेज ॾिए थो, माना सभु सियासी जमातुनि खे त ही विफ़ाक़ जी अलामत अगरि प्रेसिडेंट आहे, प्रेसिडेंट जी सही ते बहस थिए थो त हू अचे अगरि उते ई पंहिंजी ॻाल्हि वाज़े करे थो त उन खां पोइ मां सम्झां ॻाल्हि ॾिसो, इन असल में ॻाल्हि इहा आहे, अगरि मेरिट ते ॻाल्हायूं त इन कैनालनि जे इशू ते सभु हिकिड़े वाज़े चिटे पॉलिटिकल मौक़िफ़ जो फुक़दान आहे। ठीकु आहे, उन खे सभिनी पॉलिटिकल पार्टियुनि खे गॾिजी करे हिकिड़ो क्लियर मौक़िफ़ ॾियनि। अञा भी वक्त मुख्तसर कीजिएगा, मैं वाइंड अप की तरफ जा रहा हूँ। फरमाइएगा कि फैसले की घड़ी में आपको फैसला होता हुआ क्या नजर आ रहा है, क्योंकि आपकी गहरी तारीखों के और आप अगर उसको पलटें तो बड़ी आपकी गहरी नज़र रही है माजी में भी और हाल में भी, तो आने वाले मुस्तकबिल के लिए सर कोई पेशन गोई कीजिएगा, क्या होगा फैसले की घड़ी में? यासीन आज़ाद साहब। जी जी सर, मैं आपके सवाल का जवाब देता हूँ। मेरा कहना यह है कि पानी के मसले पे हुकूमी असम्बली का इजलास
पाकिस्तान के तमाम जो हमारे मेंबर हैं, एमएनए जी। हैं, उनको एक एक इजलास बुलाना चाहिए। बिल्कुल। इस मुद्दे पे खुल के पार्लियामेंट के अंदर बहस करनी चाहिए और मुतफिका तौर पर पार्लियामेंट के अंदर जो चीज़ पाकिस्तान के इंटरेस्ट में है उसका फैसला करना चाहिए। बिल्कुल नंबर वन। फैसला करना चाहिए। बुलंद खान जुनेजो साहब, फैसला करवाएंगे? फैसले की घड़ी में कोई लग रहा है कि आने वाले चंद घंटों में, चंद दिनों सिंध के में? पानी पर कोई भी, सिंध के पानी पर कोई भी सौदा नहीं होएगा। सिंध के पानी को इंशाल्लाह। हम किसी भी हवाले से पीपल्स पार्टी और बाकी जमातें को भी मैं इंकरेज करूंगा कि इस सिंध की जितनी भी बाकी जमातें हैं पीपल्स पार्टी का साथ दें और इस मामले की सख्त मजम्मत करें और करते रहेंगे। साईं छा पिया सम्झो सर, फैसले जी घड़ी में लगे पे अनकरीब कोई फैसलो थींदो नज़र अचे पियो? अवां जी क़यादत ॾों बि इंशाल्लाह साईं अवाम निकिरे पई, फ़ैसिलो असुल अवाम कंदी, का बि सियासी जमायत कान कंदी बिल्कुलु। ऐं अवाम फ़ैसिलो करे चुकी आहे। सिंध जी अवाम इन्हनि कैनालनि खे रद्द करे चुकी आहे। जेको बि सियासी फ़र्द, जेका बि पॉलिटिकल पार्टी इन कैनालनि जी हिमायत कंदी उहा तारीख़ में कारनि लफ़्ज़नि में यादि कई वेंदी ऐं सिंध उन खे, बड़ी सिंध जा महिरबानी। हलाली फ़र्द उन खे कॾहिं बड़ी माफ़ न मेहरबानी। अवां जी मगरी सर। साहब एक बात, मेरा कहना यह है कि ये बता दें कि पार्लियामेंट के अंदर जो कौमी असम्बली के मेंबरान हैं वो पाकिस्तान के नुमाइंदा नहीं है, पाकिस्तानी कौम के नुमाइंदे नहीं है। वो है और उनको सपोर्ट भी करनी चाहिए। वो यही कह रहे हैं कि अच्छी उनको बात है करनी सर। चाहिए। उनको यासीन अलर्ट नाज़र। करके इसलिए भेजा हमने सर। बिल्कुल सर, आपने वजह फरमाई। ये सवाल हम हर पाकिस्तान तहरीक इंसाफ के जो है लीडर के सामने यही रख रहे हैं कि आपको भी वहाँ सपोर्ट करना चाहिए। बहुत शुक्रिया यासीन नाज़र साहब, आपने वक्त निकाला मेरे प्रोग्राम के लिए। बुलंद खान जुनेजो साहब, एडवाइज़र टू CM सिंध, तर्जुमान सिंध हुकूमत, अवां जी वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु कढियो। ऐं मखदूम मोहसिन साहब, अवां जी वॾी महिरबानी, सीनियर लीडर पाकिस्तान तहरीक इंसाफ, अवां जी वॾी महिरबानी। फ़ैसिले जी घड़ी में यकीनी फ़ैसिलो अवाम कयो आहे ऐं अवाम फ़ैसिलो वाज़ह तौर ते ॿुधाए छॾियो आहे, चाहे उहो कहिड़ी बि सियासी धुर सां, मज़हबी धुर सां लाॻापियल हुजे। पर कराची का कश्मोर, कारूंझर, केटी, बंदर ताईं अॼु सिंध सरापा एहतिजाज आहे दरियाहनि खे उहो रद्द करे चुकी आहे ऐं रद्द करण खां पोइ क़ौमी असम्बली में को न को फ़ैसिलो थियणु खपे ऐं फ़ैसिले जी घड़ीअ में वाज़ह तौर ते फ़ैसिलो अचणु खपे त किनाल न ठहंदा। सुभाणे ताईं आफ्ताब मोहरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।